साईं चाकर खाना सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वे खुश ताई सेन दुआ सब खैर तवा कुछ पास खुश खैर अल्हम्दुलिल्लाह। आज किए भुलजी पे मेरे बस साईं चाकर खान कम त छॾीनि कोन था। रैसालन खान ज़रूरी ना पोइ खणी आवां तव्हां वटि। हुकुम कर बाबा। साईं रैसालन खान माणियो त बहावल खान जूं ॾाढायूं उरह ज़ोरायूं वधी वियूं न। ऐं बहावल खान असांजे ॻोठ जी छोकिरी ज़ोरीअ खणाए आयो आहे पंहिंजे ॻोठ। त उन लाइ त जे आउं हमिलो कराईंदुसि त वॾा खून ख़राबा थींदा। इन करे चाकर खान खे ॾे सलाम त बहावल खान सां ॻाल्हाए। जे मञे थो ठीकु आहे, न त मूं जिरगो छॾायो आहे पंहिंजे राज जा माण्हू सभु। पोइ जेको बि उन्हनि फ़ैसिलो कयो उन मुताबिक़ हलिबो ऐं तव्हांखे बि उते अचिणो आहे। उन लाइ पंधु पियाऊं ॿियो मिड़े ख़ैरु। बसि बाबा वीरल रेसलान खान खे ॾिजां सलाम। तूं भले आहीं जीअं आहीं ऐं अॼु थो वञी रेस बावल खान सां ॻाल्हायां। पोइ जे करे थो को वहिंवार ॾिए थो को घस त पोइ ठीकु, न त पोइ मां पाण तव्हां ॾे ईंदुसि। पोइ रेसलान खान सां ई गॾु आहियूं। केड़ो सुठो कार्ड है। हाँ जबरदस्त। हाणे दानियाल अचे तो उनके ॾेखारियूं। हाँ खुश थींदो। अस्सलाम वालेकुम डैडी। वालेकुम सलाम अच पुट। पुट ही ॾिस तोखे हिन जो डिज़ाइन कीअं थो लॻे? कंहिंजो आहे डैडी? पुट तुंहिंजे शादीअ जो आहे ॿियो कंहिंजो? डैडी तव्हां ही छा पिया चओ? छो मूं कहिड़ी अनोखी ॻाल्हि कई आहे? आई एम सॉरी डैडी, मां ये शादी नथो करे सघां। आखिर तोखे शादी का इनकार आहे छो? बस मम्मा मां तव्हांखे छा ॿुधायां त मां हिन शादीअ खां छो थो इनकार कयां। दानियाल पुट असां तुंहिंजा सभु अंग लखया आहिनि, तुंहिंजी हर ॻाल्हि पूरी कई अथऊं, पर तोखे असांजी हिकिड़ी ॻाल्हि मञणी पवंदी। डैडी मां तव्हांखे कीअं सम्झायां त मुंहिंजे पेरनि में कहिड़ी ज़ंजीर पइजी वई आहे? आख़िर मूंखे त ख़बर पए त तुंहिंजे पेर में कहिड़ियूं ॿेड़ियूं पियल आहिनि, कहिड़ियूं ज़ंजीरूं पियल आहिनि। डैडी ग़ज़ाला जी छोकिरी लावा खे चयो न, उहा का ॿी न ज़ाल आहे मुंहिंजी। फारूक 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 डैडी फारूक डैडी फारूक डैडी जल्दी डॉक्टर को फोन कर प्लीज। फारूक 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 जल्दी फोन कर डॉक्टर के। फारूक डैडी डैडी फारूक